हिते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं गॾाप मां, जिते नूर मोहम्मद ॻोठ खे इम्कानी तौर रहण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो मुख्य रोड ते एहतजाजी धरणो। एहतजाजी धरणे में औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे। नूर मोहम्मद ॻोठ 1906 का क़ाइम आहे। इंतज़ामिया बास जी चुर्च ते ॻोठ रहण चाहे थी। रहवासियुनि जो चवणु आहे त ज़िला इंतज़ामिया ॻरी रिश्वत एवज़ ॻोठ खे रहण लाइ केतिरा ई भेरा का करे चुकी आहे, जॾहिं त असां कंहिं बि सूरत में ॻोठ रहण न ॾींदासीं। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया गॾाप मां, जिते नूर मोहम्मद ॻोठ खे इम्कानी तौर रहण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि मुख्य रोड ते एहतजाजी धरणो हयो आहे। गॾाप मां ख़बर आहे, जिते नूर मोहम्मद ॻोठ खे इम्कानी तौर रहण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि जो मुख्य रोड ते एहतजाजी धरणो। एहतजाजी धरण में औरतुनि ऐं ॿारनि समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर। जी गदाब के नूर मोहम्मद बुरफत ॻोठ जे रवासियुनि पारां एंटी इंक्रोचमेंट ऐं ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ इम्कानी तौर मुबैना ॻोठ मसमार करण ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी धरणो लॻायो आहे, जंहिंमें वॾी तादाद में जेको आहे ॻोठ जूं औरतूं मर्द तोड़े ॿार मौजूदु आहिनि। एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त एंटी इंक्रोचमेंट ॿुधाइण खां बग़ैर, नोटिस ॾियण खां बग़ैर जेको आहे 2 खां 4 दफ़ा जेको आहे इलाइक़े जे अंदरि आई आहे ऐं घर ड्राहे पट करण जी कोशिशि कई वई आहे। उन्हनि जेको आहे निगरान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे बेघर न कयो वञे ऐं जेको आहे उनजो इहो आहे त बाअसर चवणनि जी चुर्च ते जेको आहे एंटी इंक्रोचमेंट असांजा घर ढाहे पई। 3 खां 4,000 असांजा घर आहिनि। असीं जेको आहे 1906 खां हिते वेठल आहियूं ऐं हिन वक़्तु जेको आहे बाअसरनि जी चुर्च ते असां जे मथां जेको एंटी इंक्रोचमेंट जेको आहे का करे नाजाइज़ी कई आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मंज़ूर अपडेट करण लाइ।